वेलकम भली करे आया। अजोके प्रोग्राम जी इब्तिदा असां कंदासीं त जेको सूफ़ीअ जो कमु आहे उहो जाॻाइण आहे। आम तरह वरी इहो ॾसियो वेंदो आहे त सूफ़ी सुम्हियो पियो हुजे या सिल्फ़ी वेठो छिके, ओतारनि ते वेठो हुजे। हा, ही दरगाहनि ऐं ओतारनि ते हाणे मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि अची वई, नालो खंयो आहे त इन जा ॿ पहलू आहिनि मुंहिंजा साईं। रुॻो उते रश करणु, उतां पुट पिनणु या धागा फीणा करणु, इहो हिकिड़ो नेगेटिव, इहो नामुनासिब किरदारु। पर दरगाहनि जो पॉज़िटिव ऐं तमामु दिलि धुतारींदड़ किरदारु इहो आहे त उते दुखी इंसानियत खे सुख थो मिले, आथत थो मिले, जंहिंजे रूह में रहंडूं पातियूं वञनि थियूं, उन्हनि माण्हुनि जो हू सहारो आहिनि, ॾढ आहिनि, छपर छांव आहिनि। त इहो उनजो हिकिड़ो भलारो, छो त जीअं भिट धणी जे तव्हां दरगाह जे भरिसां वेहो था त ॾाढी दुखी इंसानियत खे उते आथत मिले थो। बहरहाल, हाणे मां जेका ॻाल्हि कई त असां जेके बि सिंध सॼी सूफ़ी आहे, जी मुंहिंजा साईं, सिंध सॼी सूफ़ी आहे पंहिंजे मिटी जे ख़ुशूसियत खां। जिन खे लफ़्ज़ सूफ़ीअ जी बि ख़बर न आहे उहे बि सूफ़ी आहिनि। मां 65 सालनि जी उमिरि में ॿारपण खां वठी ॻोठनि, वहाणनि, शहरनि में रहियो आहियां। सूफ़ी को फ़िलासफ़ी को किताब न आहे। सूफ़ी असांजो मिज़ाज, असांजो रवैयो, असांजो किरदारु आहे। ऐं सिंधीअ माण्हू जो किरदारु इहो आहे त जहान जो ख़ैरु मुंहिंजा मालिक। कॾहिं चवंदा हुआ हिंदू मुस्लमान जो ख़ैरु, जॾहिं मां नंढड़ो ॿारु हुउसि। वरी जॾहिं थोरो वॾो थियुमि त चवंदे ॿुधुमि त 2.5 घरनि जो ख़ैरु, छो त उते सिख अची विया, हिकिड़ो हिंदू हिकिड़ो मुस्लमान, अधु घर सिखनि जा। बाबा जहान जो ख़ैरु। ऐं सूफ़ी सॼी शाइरी पढ़ंदव त रुॻो ख़ैरु आहे। ऐं कुल ख़ैर जो नालो आहे तसव्वुफ़, सुलह कुल, सभ जो सुलह करणु। पर वॾो जवाबदार थिए थो, छो त सूफ़ी जाॻियल आहे। हिकिड़ो वॾो सूफ़ी जो नालो खणा, गौतम बुद्ध, सिद्धार्थ हुन जो नालो हो। पोइ जॾहिं उनखे उहा निर्वाण, उहा शक्ति, उहो जागृता मिली, बुद्धा जी माना आहे जाॻायल, अवेकिंड सोल, जागृता। त सूफ़ीअ जो कमु आहे जाॻाइण मुंहिंजा साईं। अञा शायदि तव्हां मुतमइन नथा थियो। सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग, निंडुनि कंदे न मिले। लतीफ़ होशियार थो करे त ही निंडुनि करण सां को माग माणे न सघंदे। वरी छा थो चए, ततीअ थधीअ काय, कान्हे वेल विहण जी, मतां थियई ऊंधा। हिननि लफ़्ज़नि खे, हिननि ओञाणनि खे सम्झूं था। मतां थियई ऊंधा, पेर न लहीं पिर जो, जा जीअं तां जल, कान्हे जाइ जलण रीअ, ततीअ थधीअ हल, कान्हे वेल विहण जी। ससुई त पढ़ो, 5 दास्तान, जदोजहद जो नालो आहे जी। त जाॻाइण जो कमु कंदो आहे मुंहिंजा साईं सूफ़ी। ऐं मां इहो अॼु छो थो यादि कयां, त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ते जाॻाइण आयो आहियां। असांजी ॿाराड़ी, असांजा माण्हू अबोझ, अणॼाण, हींअर हिकिड़ी वॾी सुनामी जेके तव्हां लफ़्ज़ ॿुधो था अचे थी पई, उहा आहे आदमशुमारी। आदमशुमारी में जेकॾहिं असां जाॻियासीं न, होशियारी न कईसीं, त पोइ साईं खसिजी वेंदासीं, फुरिजी वेंदासीं। अवल ई फुरिया पिया आहियूं। त इहा हिन मिसकीन जी ॻाल्हि कनि कयो, ऐं पाण बि जाॻो ऐं पंहिंजनि पाड़नि वारनि खे बि जाॻायो। हाणे कीअं साईं, इहो टिकसाल ईअं आहे त उस्ताद शम्सदीन खे 3 पुट आहिनि। हिकिड़ो गुलाम अली आहे, हिकिड़ो सरदार बख्श आहे, ऐं हिकिड़ो अशफ़ाक़ आहे। कहिड़ो बि नाला रखो। हाणे ही 3 पढ़ियल ॻरियल आहिनि, उन्हनि जूं पंहिंजूं फैमिलियूं आहिनि। पर असां 10 भाती बि हिकिड़े घर में रहंदा आहियूं, ऐं इहा असांजे फ़ख़ुरु करण जहिड़ी ॻाल्हि आहे। बिल्कुलु, त असां में मेठ मुहबत आहे। पर मुंहिंजा साईं, जॾहिं आदमशुमारी वारा तव्हां ॾे अचनि न,
त उहे 3 ख़ानदान उहे ऐं शमसुद्दीन जेको पीउ माउ जेके ॿुढा आहिनि, इहे 4 ख़ानदान तव्हां लिखाईंदव मुंहिंजा साईं जी। ऐं ॿियो हिकिड़ी गुज़ारिश आहे त तव्हां घर में ढाटकी ॻाल्हायो था, बरोचकी ॻाल्हायो था, मेमणी ॻाल्हायो था, सराइकी ॻाल्हायो था, पर ॿोलीअ जे खाने में सिंधी लिखाईंदव त बाबा असांजी ॿोली आहे सिंधी। हूअं बि तव्हां सिंधी ॻाल्हाईंदा आहियो, सिंधी पढ़ंदा आहियो, त ही थोरी महिरबानी कयो ऐं मुंहिंजो ही अर्ज़ु सभिनी ताईं पहुचायो। अदा तव्हां बि, भाउ तव्हां बि, अदली तव्हां बि, जेके बि मूंखे ॿुधो था पिया, हीअ ॻाल्हि विरहायो ऐं नियाणियूं ॿियनि नियाणियुनि खे ॿुधाइनि। तव्हां स्टूडेंट आहियो, स्टूडेंट्स ॿियनि खे क्लासिस में ॿुधायो त हीअ ॻाल्हि जॾहिं वॾनि ताईं पहुचे ऐं जॾहिं हीअ आदमशुमारी करण वारा अचनि त असां सुजाॻ हुजूं जी। त जेका 4 टुकर ज़मीन पेरनि हेठां बची आहे न, उहा बि खसियो पई वञिजे। त असां इहो हिन वक़्तु ॻाल्हि कजे हाल जी, त मार्च में इहा कमु शुरू थी रहियो आहे त असां जाॻण वारी ॻाल्हि कयूं। जाॻो जाड़े जा सुखा सुख मसमो जी। त ही जेके ज़ातियूं आहिनि, लतीफ़ नाला खणी अचनि जी। समा सुख मसमो जाड़े जा जाॻो, बुरड़ा होशियारी कयो, राज परो थी बियो बाबा, मीराणी बि वठ वठ कनि। मतिलबु सभई असां पाण में पंहिंजी ॿोलीअ जे खाने में सिंधी लिखाईंदासीं। इहो हिकिड़ो जागृता वारो अर्ज़ु हो तव्हांजे लाइ। ॿियो जागृता जो जेको कमु आहे मुंहिंजा साईं, उहो आहे रूहानी जागृता, जेको तसौफ़ जो हासिलु आहे, जेको हर मज़हब जो एसेंस आहे जी। रब असां ॾे सहीफ़ा मोकिलिया आहिनि जाॻण खां जी साईं। हाणे हिकिड़ो दरवेश आयो, 4 दोस्त उन ॾे विया, साईं कुझु फरमायो। छो त जेके मालिक सां मिलिया पिया हूंदा आहिनि न, उहे ॻाल्हाईंदा न आहिनि, उहे चुप हूंदा आहिनि जी। लतीफ़ साईं मूमल राणे में चयो आहे त अदब कजे उनजो चुप सी जे चवनि, चुप सी जे चवनि अदब कजे उनजो। त ही वॾा गहरा माण्हू थियनि था। त हाणे 10 मिंट 15 मिंट दोस्त वेठा आहिनि, संगी वेठा आहिनि, असांजो सूफ़ी साईं चुप कयूं वेठो आहे। चई साईं कुझु ॻाल्हायो, कुझु फरमायो। चई हा कुझु फरमायो। चई हा साईं कुझु चओ। चई बाबा जाॻो। चई जाॻो बाबा जाॻो। हाणे असां पाण में हिक ॿिए खे ॾिसूं पिया, साईं जाॻूं त था, तव्हां सां ॻाल्हायूं था, निंड थोरी पिया। त इन पीरोली खे सम्झणो आहे त जेको दरवेश चए पियो बाबा जाॻो, असां जाॻल में सुतल आहियूं, वेकफुल स्लीप चइबो आहे हिनखे। ॾिसण में त जाॻूं पिया, पर हीअ जाॻ असांजे कंहिं कम जी न आहे जेसि ताईं अंदर खे जाॻायोसीं न। ऐं इहो जाॻाइण जो कमु तॾहिं थींदो कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत, डेथ अ ग्रेट टीचर। जंहिं ॾींहुं हीअ शइ यादि रही न, उन ॾींहुं जाॻी पवंदासीं। सबूत जॾहिं कंहिं दोस्त जो, मिट जो, माइट जो मौत थींदो आहे, पंहिंजी कैफ़ियत ॾिसो, उनखे खणाए जॾहिं क़ब्रिस्तान या मसाणे वञिबो आहे, पंहिंजी केमिस्ट्री ॾिसो, चेंज आहे न। त ही जाॻण जा मरहला आहिनि। त हाणे इन जाॻण ते ॻाल्हाइण खां मां पंहिंजे 2 साथियुनि संगतियुनि खे, जेके तव्हां अवल बि ॾिठा आहिनि ऐं जेके हिन सथ जा साथारी आहिनि, उन्हनि खे अॼु घुरायो आहे। उन्हनि सां असां इहो पार लहंदासीं त जाॻिजे कीअं, कहिड़ी तरह जाॻिजे जी। सहीफ़नि में कीअं जाॻाइण लिखियलु आहे ऐं असां उनखे सही तरह सम्झण जी कोशिशि कंदासीं। त अचो मां तव्हांखे पंहिंजे दोस्तनि सां मिलायां थो। त साईं पहिरीं चेयर ते वेठल आहिनि मंसूर अली मीराणी साहिब जन, पाण इन जाॻण जे सफ़र जा रियली पांधीड़ा आहिनि। ॿी कुर्सी ते अली हसन राजपर जन आहिनि, हीअ बि पंहिंजे सथ जा साथी आहिनि ऐं तव्हांजा वॾा कुर्ब। तव्हां आयव असांजे दर ते, वाह वाह। सिंध टीवी तरफ़ां असांजी तरफ़ां वॾा कुर्ब, महिरबानी साईं। हाणे हिनखे अॻिते वधायूं ॻाल्हि खे। साईं जीअं तव्हां इहो सेंसिस जी बि ॻाल्हि कई त इहो सिंध जे हिसाब सां इहो जीअं शाह साईं बि पूरे आलम सां दुआ कंदे वरी सिंध खे अची चए थो।
ऐं सिंधियुनि जी ॻाल्हि कयो त इहो सिंधी सूफ़ी आहिनि, सभु सूफ़ी आहिनि, जेके नथा बि ॼाणनि से बि सूफ़ी आहिनि। सो इन जो इहो असां ॿराड़ी जा माण्हू आहियूं, वरी ॻोठनि में वञूं हेॾां, कंहिं बि ग़रीब मिसकिन खां पुछो त बाबा ख़ुशि आहीं, चवंदो आहे साईं अलाह जो शुक्र आहे। इहो अंदरि जी कैफ़ियत हुनजी निकिरे थी। सुबूत आहिनि साईं, सुबूत, हा, ॾुखियो हूंदो बि चवंदो शुक्र आहे अलाह। शुक्र आहे त माना हुनजे अंदरि जी आहे, हुन मिटीअ जी तव्हां जेकी ॻाल्हि कई उहा ॻाल्हि असांखे सम्झ में थोरी, वरी छा साईं जीअं ॿुधाईंदा था चओ त शहनशाह जो हिकिड़ो आहे नंढिड़ो बेत सुर यमन कल्याण जो, त आहे घणो ई अघनि जो तर्स तबीबन। वाह 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 वाह, ज़बरदस्त। कयो वस वेजन, हाय हाय, तव्हां किरियरी की न थिए, वाह वाह, किरियरी की न थिए। आहे अघनि जो, तव्हां जो ही ॿुधायो अघनि जो, त जेको ही आहे न मरीज़नि जो, तबीबनि खे, हाज़िकनि खे, रूहानी रहबरनि खे, जीअं तव्हां इहो कमु शुरू कयो आहे जेको सिंध टीवी वारनि, त हीउ जाॻाइण जो, त भई ही मिसकिन जाॻनि, ही जेके आहिनि सेखड़ाट, ही मरीज़ लाचार जेके आहिनि, इन्हनि जी मोहबत में थोरो जाॻी पियो, पर वेजन वस कया आहिनि। तव्हां चओ पिया तव्हां कोशिशि त ॾाढी कयो पिया हेॾां होॾां, पर हाणे त ॿुधायो तव्हां किरियरी की न थिए, किरीअ खां सवाइ कोन थींदो। रख कजां, बचजां, परहेज़ कजां, कॉन्शियस रहजां, तकवा, बिल्कुलु मुहतात रहजां। तकवा अरबिक लफ़्ज़ आहे, हुद्दल मुत्तकीन, हिदायत बि उन्हनि खे मिलंदी जेके तकवा कंदा। डॉक्टर बि इलाज उनजो कंदो, परहेज़ करे सघंदे, किरी कंदे त पोइ ठीकु कंदे, हाणे तुंहिंजा साॻा कम लॻा पिया हूंदा त पोइ कोन थी सघंदे, त इहे किरी करो। हा, सिगरेट खे छॾ न त पोइ तुंहिंजो इलाज कयां, नशे खे छॾ त तुंहिंजो इलाज कयां। उते क़ुरान शरीफ़ में बि मालिक फरमाइनि था, नफ़्सन वमा सवाहा, नफ़्स खे ठाहियो, बैलेंस कयो, बहितरीनु ठाहियो, फअलहुमा फजूरहा व तक़वाहा, पोइ इन में ॿई सतरियूं विधाईंसि, त माना हुनजी बदकारी बि आहे ऐं परहेज़कारी बि आहे। कद अफ़लह मन ज़क्काहा, जंहिं पाक कयो उन फलाह पाई, उन खे फलाह मिली वई, उन खे कामयाबी मिली वई, जंहिं इन शइ खे पाक कयो। बेशक शायद अख्तियार हिकिड़े इंसान खे ई मिलियल आहे। जी साईं, त हेॾे वञ या होॾे वञ, हिसाब सॼो असांजे अख्तियार जो आहे। त असां पाण खे कीअं था बचायूं। हुज़ूर जन खां हिकिड़े माण्हू अची पुछो, साईं जन्नत जो शॉर्टकट ॿुधायो। साईं जे दौर में बि शॉर्टकट, त साईं को अहिड़ो सवलो रस्तो ॿुधायो त जीअं असां सिधा जन्नत में हुजूं। जी साईं, जी हा बाबा, चऊं पाण खे शैतान खां बचायो तव्हां जन्नत में, जन्नत में छा नुस्ख़ो आहे, न ते गौर कयो। जन्नत में आयो, तक़वा में अचो साईं, जन्नत में आयो, बिल्कुलु ऊंधो कोन, जन्नत में आयो। हिते असांखे नंढड़ो मॉडल खपे न जन्नत जो, हा न साईं। हाणे हिते हाणे इन खे थोरो ईअं खणी कयूं त नंढड़ो ॿार के को आहे, उन मासूम खां पुछंदो, बाबा तूं सुठो या ही सुठो, चवंदो मां सुठो। अवा ही सुठो, चवंदो मां सुठो। जंहिं बि शइ खां पुछो त चवंदो मां सुठो, छो जो हुनखे साईं सुठो करे पैदा कयो आहे न, पढ़ाए सेखारे पैदा कयो आहे। हाणे हुनजे अंदरि फितरत में आहे त मां सुठो। हाणे उनजी सुठाई आहे त पंहिंजे रांदीगरनि सां बि प्यारु कंदो, नंढे सां बि प्यारु कंदो, ऐं वरी उनजी मासूमियत ॾिसो त माना कंहिंखे ॾुख ॾिसे त रोई पए, कंहिंखे बि रोईंदो ॾिसे नंढड़ो ॿारु मासूम रोई पए। सचाई। हाणे जीअं थो ही जवान थिए तीअं मथां पंहिंजे सचाईअ ते, पंहिंजे हक़ ते, पंहिंजे हक़ीक़त ते वञे थो दॿाउ किन विझंदो, भरींदो। हाणे हिते साईं चए थो त थोरी किरी कर, होशियारी कर, जेकी तव्हां ॻाल्हि कई सुजाॻी कर। साईं वरी बदकिस्मती इहा आहे त असांखे कहिड़ा उबता सुबता वेज मिलनि था। जी साईं, लतीफ़ साईं चए थो कुठस कवेजन तन तबीब न गॾिया। सुभान अल्लाह। कुवेज माना जेके वेज सही न आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾई डंभ डॾन, जी साईं, कहिड़ा प्यारा लफ़्ज़ आहिनि। जेके नवां शागिर्द प्लीज़ ही लफ़्ज़ सिखो, ॾॾ सम्झ में अचनि था, कुवेज वेज सम्झ में अचे थो। लतीफ़ ॿोलीअ जो पारखू न पर बचाईंदड़ आहे। जी साईं। कुठियस कवेजन, हाणे असां कुठियस वारो लफ़्ज़ ई कोन था चऊं, बाबा मुठियस, बाबा कुठियस, ससुई जा विरलाप त ॿुधायो। जी साईं। त कुठियस कवेजन तन तबीब न गॾिया, ॾई डंभ डॾन, पाणा ॾील ॾुखोयो। छा तजनीस हर्फ़ी आहे, छा कहाणी आहे, छा ॿुधाइनि था। त घणेई भाङे असां वर चढ़ी था वञूं, जीअं हे धाणा फीणा करण वारा, अॼु जी अख़बार कल्ह जी अख़बार, साईं ऊंधो करे माई खे साड़े छॾियईं, चई मां जिन थो कढां।
ही कुवेजन त ॾई ॾंभ डॾनि पाणा डील ॾुखो हुयो। साईं अलीसन साहिब तव्हां हिन ते रोशनी विझो त। साईं तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो मूंखे तव्हां बार बार मौक़ो ॾिनो आहे। ॻाल्हि इहा आहे त पहिरियों जेको तव्हां मौज़ू छोड़ियो त असां माण्हू सम्झंदा आहियूं त सूफ़ी उहो ई आहे जेको सुल्फ़ियूं छिके थो उतारनि ते वेठो आहे। इहा ई असांजी बदकिस्मती आहे। इहो ई अजायो गिला जो गांगो असांजे विच में आहे। हालांकि सूफ़ी एबनॉर्मल न बल्कि एक्स्ट्रा नॉर्मल माण्हू आहे। तमामु घणो ॼाणू दूर रस निगाह हू उन कॉन्शियस लेवल ते वेठो आहे जेकी असीं छुही नथा सघूं। पोइ जॾहिं हुनजी कॉन्शियस लेवल खे असीं नथा सम्झूं त हुन एक्स्ट्रा नॉर्मल खे असां एबनॉर्मल था सम्झूं। जी जी नंबर 1। नंबर ॿी ॻाल्हि सूफ़ी साइंसदान आहे। सूफ़ी माइंड साइंसिस खे सम्झे थो। वाह वाह। सूफ़ी फिलासफ़र आहे। लाइफ जी फिलासफ़ीअ खे जीअं सूफ़ीअ सम्झंदो आहे ईअं कंहिं न सम्झंदो आहे। सूफ़ी समाज खे सम्झे थो, पाण खे सम्झे थो। हाणे रही ॻाल्हि ॿी जेका तव्हां जाॻाइण जी कई, हीउ हिकिड़ो वॾो अलमियो आहे। हीउ हिकिड़ो वॾो अलमियो आहे असांजो त असां चऊं था अली हसन चवे थो त मां वेठो आहियां मां जाॻां थो। मशहूरु हिकिड़े शेर जो मां तव्हांखे अधु ॿुधाईंदुमि, जो दम गाफ़िल सो दम काफ़र। असांजो अलमियो इहो आहे त असां शयुनि खे उल्टो था सम्झूं। असां शयुनि जे मिज़ाज खे सही मैसेज खे सम्झो न आहे। हाणे जो दम गाफ़िल छा गिफ़लत छा आहे, यानी उहो दम जंहिंमें असां जाॻियल न आहियूं उन दम में असां काफ़िर आहियूं। असां ख़ुदा जे नेमतुनि खे धिकारियूं था। हाणे जाॻणु छा आहे, इंसान हिते वेठो आहे, अली हसन वेठो आहे, नागपाल वेठो आहे, सलीम वेठो आहे, को ॿियो वेठो आहे। असीं चऊं था असां वेठा आहियूं, असां मौजूदु आहियूं, हालांकि असां मौजूदु न हूंदा आहियूं। असांजो ज़हन कंहिं टे पासे ॾे हूंदो आहे, असांजे ज़हन में इमेज कंहिं चौथे पासे ॾे हूंदो आहे, असांजी फिज़िकल बॉडी कंहिं ॿी जॻह ते हूंदी आहे। बेशक सूफ़ीइज़म में हर सूफ़ी हाज़िरे कल्ब हूंदो आहे। हाज़िरे कल्ब जो मतिलबु इहो हूंदो आहे त हुनजो ज़हन, हुनजो दिमाग़, हुनजो इमेज हर शइ उन ई पॉइंट ते हूंदो आहे जंहिं जॻह ते हू वेठो हूंदो आहे। इन कैफ़ियत खे सूफ़ी हाल चवंदा आहिनि। जंहिं वजद में, जंहिं कैफ़ियत में हू सदाईं रहंदा आहिनि। ऐं इन खे हिंदुइज़म में जोग चइजे थो। इन करण वारे खे जोगी चइजे थो। जेके जुड़िया पिया आहिनि उन कैफ़ियत खे सम्झणो पवंदो। हींअर असांजे साई जो वक़्तु आहे, थोरी देरि लाइ इंतज़ारु कयो, महिरबानी। वेलकम बैक। साईं तव्हां वापसी। असां अली हसन सां कचहरी कयूं पिया। साईं कंटिन्यू। हा साईं हाणे मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॿुधाईंदुमि, मुंहिंजी दिलि खे थी ॿुधायां तव्हांखे। गौतम बुद्ध कंहिं चेले खां पुछो त बाबा तुंहिंजी उमिरि घणी आहे? चेलो त उमिरि रसीदा हो, 70 सालनि जे वेझो हो। चेले चयोसीं मुंहिंजी उमिरि आहे 6 साल। गौतम बुद्ध ॾाढो हैरान थियो, चई बाबा तुंहिंजी उमिरि जेको आहे उहा 70 सालनि खां मथे नज़र थी अचे। ख़ूबसूरत। तूं त इलाही साल मूंसां गॾु रहियो आहीं, 10 सालनि खां मथे। तूं कुराड़ो पियो नज़र अची फिज़िकली, ऐं तुंहिंजी एतिरी नंढड़ी उमिरि जेको आहे 6-7 साल कॾहिं थी? उन चेले अर्ज़ु कयो त क़िबला साईं, बाक़ी जंहिं ॾींहुं मूं में अवेयरनेस क्रिएट थी, जंहिं ॾींहुं मां जाॻियो आहियां, गिफ़लत मां निकितो आहियां, उतां खां जेकॾहिं काउंट थो कयां त मुंहिंजी उमिरि 6 साल। वाह, ज़बरदस्त। बाक़ी उमिरि त ज़ाया थी वई। सो इन जे करे असां घणनि माण्हुनि जूं उमिरियूं सॼी ज़िंदगी गिफ़लत में गुज़री वञनि थियूं, असीं जाॻूं नथा। असांजूं जेके बि मेंटल फैकल्टीज़ आहिनि, जीअं मां तव्हांखे चयो, त उनखे जेसीं ताईं माण्हू न गॾाईंदो ऐं जेसीं ताईं हाल में न ईंदो तेसीं ताईं मुकमल न थींदो। साईं इहा जेका कैफ़ियत आहे लतीफ़ साईं, नौजवाननि खे बि मुतासिर करे थो, नौजवाननि सां ॻाल्हाए थो। जी, हर तबिके सां ॻाल्हाए थो। पोरियत त हुन वटि भरियो पियो आहे। जेॾियूं जे मूं विस हो, माना यकीन कयो मुंहिंजे मथां। निंड म हेरियो नैण, हितां जी गफ़लत वारी निंड, वेकफुल स्वीक। जेॾियूं जे मूं विस हो,
निंड मां हेरियो नेण जोबन 2-3 ॾींहं ही जेका जवानी आहे न जंहिंजे लाइ तव्हां पाण खे अलाए छा था सम्झो कदम नथो पए ज़मीन ते 2-3 ॾींहं आहे हा उहो मुंहिंजो हिकिड़ो ॿियो सूफ़ी संगती तव्हां सां ॻाल्हाईंदो आहे साईं अमर जलील उन 2 भेरा चयो साम्हूं बि मूंसां ॻाल्हाए चवंदो आहे त बाबा मां कुराड़ो पैदा न थियो हुउसि तव्हां बिल्कुलु ईअं फील कंदा आहियो त नागपाल त साईं इहो अची हाणे पोड़ो थियो आहे त असां ॿार पैदा थिया हुआसीं साईं पर उहो जोबन काॾे वियो जी हिकिड़ो असां जहिड़ो माण्हू लठ खणी लालटीन खणी ॾींहं जो ज़मीन ॻोल्हे पियो चई बाबा परियां मुड़ुस छा थो ॻोल्हे चई यार जवानी खे थो ॻोल्हियां मां वटि हूंदी मां वटि बि हूंदी हुई सोनी ॻोल्हियां थो त काॾे वई सो ख़बर तॾहिं थी पए जॾहिं जवानी खे क्रॉस थो करे माण्हू त सच छा आहे जी साईं तव्हां हिन ते कुझु हा साईं जो तव्हां ॿुधाए पिया आहियो त सुजाॻ थियो जाॻो ई तो आम चइबो आहे पीउ बि चवंदो आहे भजवान थी वियो हाणे अखि पट हेॾो सारो 2 अखियूं पटो बीठो हूंदो आहे पंहिंजे पेरनि ते बीठो छोकिरो चवंदासीं मां बीठो आहियां सुजाॻ थी आहे अखि पट ध्यानु कर त उन इहो तव्हां उन सुजाॻीअ जी ॻाल्हि पिया कयो त उन पासे पिया हाणे शहंशाह जेको किरीअ जी ॻाल्हि पियो करे त किरी त कूड़ खां कयो हसद खां कयो लालच खां कयो इहे जॾहिं असांजी गिफ़लतूं हटंदियूं बुरायूं हटंदियूं हीउ नफ़्स पाक थींदो सफ़ाई थींदी साईं साम्हूं आहे रुगो मालिक क़ुरान शरीफ़ में फरमाइनि था त हीअ तव्हां जूं बुरायूं ख़तमु थी वियूं फौज़ुल अज़ीम वॾी कामयाबी तव्हांजी इहा आहे त इहो तव्हांजे अंदरां गंद साफ़ थी वियो हीअ तव्हांजी नफ़्सियात तव्हांजी साफ़ थी वई अंदरि साफ़ थी वियो बुराइनि खां मटिजी वियो त तव्हां में मालिक साई करे छॾी साईं इहा सणाई तॾहिं थींदी जो चवनि था त दिलि ख़ुदा ॾांहुं कीअं सफ़र कंदी जंहिंखे ख़्वाहिशुनि जा ज़ंजीर जकड़िया पिया जी साईं जी साईं केॾियूं ख़्वाहिशूं इन ते हिकिड़ो सूफ़ी आहे तुलसीदास उहो ॿुधाए थो हीउ सफ़र कीअं कबो आहे सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो अंदरि तूं जार पन्ना पढ़ंदे केतिरा हाणे इहा ॻाल्हि खणी असां हुन सूफ़ी खे पढ़ूं था दिल का हुजरा साफ़ कर जाना के आने के लिए भाई असां वटि को सुठो महिमान ईंदो आहे त ॾाढो सुठियूं चादरूं विछाईंदा आहियूं घर में सफ़ाइयूं कंदा आहियूं तूं मालिक खे आण थो चाहे पाण वटि हू हुजरे में रुगो इहे ख़्वाहिशूं इहे कामनाऊं इहे ज़रूरतूं इहे न पूरा थींदड़ सपना भरिया पिया जॾहिं त सभु अधूरा छॾे वेंदे जॾहिं मरंदे सफ़र अध में ई छॾींदे जाग त दिल का हुजरा साफ़ कर जाना के आने के लिए ख्याल गैरों का उठा उसको बिठाने के लिए हाँ तकलीफ़ तो ॿुधाए इंसान जी एक दिल लाखों तमन्ना और उस पे ज्यादा हवस फिर ठिकाना है कहाँ उसको टिकाने के लिए तो वट जगह ही कान्हे तुझी दिल ख्वाहिशुनि सां भरी पई दिल वञे कीअं मालिक ॾे जंहिंखे ख़्वाहिशुनि जा ज़ंजीर जकड़िया पिया त उहा किरी करे नथी उहा तकवा ॾे अचे नथी त पोइ साईं माण्हू खे छा हुकुम आहे असां आम माण्हूअ जे मां हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु रखंदुमि त आम माण्हूअ जे ॾिसो असां ॻाल्हियूं ॾिसो सूफ़ी जेका ॻाल्हि कंदा आहिनि सूफ़ी उहे माण्हू आहिनि जेके हींअर बदकिस्मतीअ सां दुनिया जा मोस्ट मिसअंडरस्टूड माण्हू आहिनि हाणे सूफ़ीअ जे जागण ऐं आम माण्हूअ जे जागण में कहिड़ो फ़र्क़ु आहे रजनीश ओशो चयो भागो नहीं जागो गुरजीफ ऐं आसपंसकीअ चयो त बाबा दिस इज़ वेकफुल स्लीप हाणे माण्हूअ जो जागण छा आहे जीअं न निंड में माण्हू फिज़िकली कंहिं ॿिए पासे ॾे हूंदो आहे हुनजो दिमाग़ु अलाए पूरी दुनिया पियो घुमंदो आहे ठीकु साईं त माण्हूअ जी कैफ़ियत इहा साॻी आहे हाणे इन जो मतिलबु इहो न आहे जागण जो त माण्हू रुॻो अखियूं पटियूं वेठो हुजे फिज़िकली त इहो जाॻियल आहे न सूफ़ी इहो नथो चए हीअ आम माण्हू जो सूफ़ीअ जो जागण ॿुधो जी साईं निंड में बेआ जाग दिल में देरो दोष जो दिल में सुता से सुहन निंड इबादत एग्जैक्टली सूफ़ी तो चए त जागी ॾिसो निंड में बि जागन था जागी ॾिसियो त पहिरीं सुञाण जो पाण पुछज पोइ प्रीतणो पाण खे सुञाण छा आहे ख्वाहिश केतिरी ख्वाहिश दौलत केतिरी दौलत खपई नफ़रत इन जो असुलु आहे छा
कुल्फ़त आहे छा जॾहिं जाॻंदे त सॼे वजूद खे सम्झंदे सॼी काइनात खे सम्झंदे माण्हुनि खे सम्झंदे ऐं सम्झंदे इहे नेगेटिविटी जेका बि आहे नेगेटिव फोर्स हू ख़तमु थी वेंदा माण्हू कमालियत ते वेंदो साईं वाह हिन ते मंसूर साहिब तव्हां ॻाल्हायो तव्हां ख़्वाहिश जी ॻाल्हि पे कई नफ़्स जे ख़्वाहिशनि ते मालिक फरमाइनि था क़ुर शरीफ़ में त तूं उनखे ॾिठो आहे जे पंहिंजे ख़्वाहिश नफ़्स खे माबूद कयो आहे इलाह ठाहियो आहे पंहिंजो उहो उनखे प्यारो बीठो आहे मालिक उनखे कयो वेठो आहे उनजो तूं कीअं कारसाज़ थी सघंदे इंसान बेशक खसारे में इहो छो जो पंहिंजे असुल खे नथो सुञाणे बसारत खां जेकी बसीरत ॾिनी आहे कमु कोन थो वठे समात ॾिनी आहे कमु कोन थो वठे कलब ॾिनो आहे कमु कोन थो वठे हाणे वठे त पियो पर ॿाहिरि हे ॿाहिरि ॾिसे अंदरि वारी कोन थो ॾिसे ॿुधण वारी कोन थो ॿुधे पंहिंजे ॾिसण खे कोन थो ॾिसे पंहिंजे सोचण खे कोन थो सोचे त छा पियो ई हले इहो ॼाण कोन ई केॾां छा चए किन ते पंहिंजो उहो शहंशाह लतीफ़ जी मूंखे सिट यादि थी हू जे जरकिया जर ते से तव्हां सभु हुबाब ही केॾां फुकणनि जे मथां थो किरे हेॾां तुंहिंजो हेॾां अचु न मां हेॾो तुंहिंजो मालिक आहियां मुंहिंजी पनाह में साईं हाणे हीउ बंदो नथो चाहे त मालिक जी पनाह पनाह में माना जन्नत जन्नत माना तव्हांखे जेको चाहियो सो मिले जेको चाहियो सो थिए माना जेके हाणे सर जन्नत जो बि हिकिड़ो त सभु असांखे हिते खपे न सर हाणे फर्ज़ खे त मालिक तव्हांखे अंबनि जो बाग़ ॾिए थो त हाणे बाग़ ते चढ़ी त माण्हू कोन वेठो हूंदो भई ज़रूरत में माण्हू वठी खाईंदो पीअंदो जेको मालिक तव्हांखे रवानी ॾेई छॾींदो पर मालिक ॾे अची त सघो न जेको तव्हां चाहियो था मालिक तव्हांखे सभु ॾींदो पर उनखे महसूसु त कयो न केॾां साईं हाणे असीं परेशान हरू भरू हिते माना कंहिं वज़ीर ऐं मिनिस्टरनि जा माण्हू वॾे ठठ में साईं जो बंदो कीअं एॾे ओॾे थी सघे थो मालिक जो बंदो बिस्त हलंदो मूंखे नंढड़े हूंदे जो गानो यादि आहे इंडिया जो त तन के सीना चलो दुनिया तुम्हारी है हा दुनिया को ला तुम्हारो को कढी छॾीसि इन जो मूंखे त ईअं थो लॻे हा मूं नंढड़े हूंदे त हा दुनिया को ला तुम्हारो दुनिया तुम्हारो हीअ रुगो कढी छॾीसि तुंहिंजी आहे सभु कुझु मिलंदो ई हर शइ मिलंदी रुगो ही साईं खे रख न पाण सां मां कढ मां ऐं मुंहिंजो कढ मूंखे ही हाणे इहो सभु को सुठो चाहे थो सुठो थियणु चाहे थो माना सॼणु त चाहे थो जी जी पर हाणे इन लाइ ख़ुलूस ऐं इख़लास खपे छो जो कंहिंखे उहा ॻाल्हि पे कईसीं त हुनखे फितरत साईं ठाहे भलो मोकिलियो न हाणे कंहिं बि चयो त तूं गड़बड़ आहीं तूं ख़राबु आहीं नश्तर लॻी थो वञे हा त मूंखे पिण ख़राबु छो जो हुनजे फितरत में आहे त मां सुठो आहियां मुंहिंजे हा मूंखे सुठो ठाहियो अथसि पर हाणे सुठे थियण लाइ कुझु कोन थो करे छो जो हुन में इख़लाक़ ऐं ख़ुलूस खपे न सर उन में थोरी कुर्बानी खपे ॿिए जो जेको साम्हूं नज़र थो जंहिंखे ॿियो सम्झे थो जॾहिं सॼी सफ़ाई थी ॿियो त रहंदो ई कोन पोइ त पंहिंजी ख़िदमत कंदो साम्हूं पंहिंजी ख़िदमत कंदो पर जे इहो अची वञेसि ॾांहुं हीउ साईं थो ॾियारे पाण थो ॾियारे हीउ तबीब जेके तव्हां प्रोग्राम रखियो वेठा असांखे ती ते ई सेखड़ा असीं त सेखड़ा ठाहियूं साईं पतो मिले मालिक जे लाइ परवरदिगार हिकिड़ो मूंखे वरी शहंशाह जो ॿियो बि हिकिड़ी सिट अचे थी त माना इहो हारिया तो हिरी कुपछ काया सी कयो बिना तो छा बेसमझ पंहिंजो पाण सां छा करे छॾियो पाण खे हाराए छॾियो हिन ग़लति कमनि ते हिरी वए कहिड़े छा करे वरी पढ़ो साईं हारिया तो हिरी कुपछ कया सी कयो करी जे किरी त तूं तवानो थी पई जे वाह वाह साईं करी जे किरी त तूं तवानो थी पए इन किरीअ ते हितां वरी ॻाल्हाईंदासीं थोरो साही जो वक़्तु आहे वेलकम बैक साई तां वापसी असां ॻाल्हि पे कई किरीअ जी अखियूं से ई धार जिन सां पसी प्रीअ खे ॿेॾे कीन निहार सजण रेसारू घणो छा साईं चए थो त पंहिंजे अखियुनि खे झल तूं छा ॾिसे थो कीअं ॾिसे थो ऐं ॾिसण जे पुठियां असांजा वीचार आहिनि ॾिसे त हर कोई थो पर जेकॾहिं सोच असांजी पॉज़िटिव आहे मुस्बित आहे
सही आहे त सभु सही नज़र ईंदो। चश्मो जहिड़ो पाईंदासीं, ऐनक जेकॾहिं कारी पाईंदासीं त कारी नज़र ईंदी, सावा शीशा हूंदा त साई नज़र ईंदी, नीरा कावा हूंदा त नीरी नज़र ईंदी। त हीअ उहा अखि आहे जंहिंजे पोयां ज़हन लॻल आहे। त तौहीद जी ॻाल्हि थो करे त जेकॾहिं तूं उहे अखियूं, उहे कन, शाह करीम बि चए थो ही कन गाॾा हा ॾेई, कन के ॿिया गिनेज तिनी साण सुणेज प्रिया सिंधी ॻाल्हि ॾी। ही कन न ॿुधंदा। त ही जेके ॻाल्हियूं आहिनि इहे किरीअ जो मतिलबु इहे आहे त असां पहिरीं पंहिंजी सोच खे पॉज़िटिव कंदासीं जी, त पोइ हर शइ पॉज़िटिव नज़र ईंदी। भलो कर त भलो थींदो। जेको बि असां कयूं था उहो पोखियूं था, पर उहो पोखण मां फ़सुलु थियण में टाइम लॻंदो आहे। मुंहिंजा हारी भाउर चङी तरह सम्झनि था त केतिरो टाइम लॻंदो आहे जॾहिं ॿिज जो असां पोखियूं था। एतिरो ई असांजे अमलनि जो नतीजो ज़रूरु अचे थो। बुरो पोखण सां बुराई ईंदी, खून पोखण सां खून लूणणो पवंदो, भलाई पोखण सां भलाई थींदी, अमन पोखण सां अमन पैदा थींदो। त हीअ जेको असांजो स्टाइल आहे, जेका सोच आहे, इहा असांखे लतीफ़ साईं किरी वारी ॻाल्हि कई असांजे मंसूर साहिबु त किरी करणु सिखूं। जी साईं। साईं बिस्मिल्लाह। इहो तव्हांजे वरी चश्मे वारी ॻाल्हि ते हिकिड़ो ख़्यालु यादि आयो, हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि त ज़रूरु ॿुधायो। हा, त को माड़ीअ में का बेगम साहिबा वेठी हुई, सो हेठि कंहिं ग़रीबाणो घर हुयो। सो ईअं रोज़ु ॾिसंदी को दरीअ मां या कीअं, त को हुनखे नज़र आहे। हिकिड़े ॾींहुं को ॾिठईं त इहो अॼु माई पाड़े में जेके ग़रीबाणी उहा साफ़ पाणीअ सां पती थांव धोए। वाह वाह। हुनखे पई चई त इहो अॼु भला इहा माई उन जी नौकिरियाणी ते त बेगम साहिबा इहो असांजे दरीअ जो शीशो मेरो हुयो। वाह वाह। हा, अॼु मूं साफ़ कयो अथमांसि चङी तरह, तॾहिं त उहा रोज़ ई साफ़ सां धोईंदी। त इहो पंहिंजो असांजे अंदर जो शीशो मेरो आहे जेको असांखे ॿाहिरि मेराई थी नज़र अचे। वाह वाह। ग़ालिब चयो त मां पियो पंहिंजे चहिरे खे मटींदो, बिना दाग नथा लहनि पिया, पर असली आईने ते दाग लॻो दाग लॻो पियो। सो असली ॻाल्हि इहा आहे त असांजे अंदर जो जेका अंदर तूं उजार वारी ॻाल्हि आहे, आम माण्हू असली कमु करण वारो। आम माण्हू जी ॻाल्हि सॼी आम माण्हू हरू भरू लालच में काहे पियो आहे ऐं तकड़ में काहे पियो आहे। हीअ जेको असां वटि माशरे में इहो थी वियो आहे, पुट खे बि माना पीउ थो चवे त भाई हिनखे को ॾोकड़नि वारी नौकिरी वठी ॾियां। अलाह केॾो ज़ुल्म साईं। हू बि चए थो त माना को हराम वारी धंधो थो सेखारे, पुट खे बि ग़लति उबता सुबता। ही छा पियो करे इंसान, केॾांहुं पियो वञे। थोरी सब्र कयो, सभु कुझु मिलंदव। साईं खां जेको बि घुरो था सिधे रस्ते सां सभु मिलंदव, इहे हर ख़ुशी मिलंदव। पर साईं ॾे वञो न, साईं खां घुरो न। साईं शाह करीम थो चए मिजाज़ी मोहे कॾहिं वेंदे निकिरी। सुभान अल्लाह। हीउ जेको मिजाज़ आहे, जेको जी साईं, जंहिं ते तूं पंहिंजूं सभु शयूं लुटाए थो पियो, इहे त निकिरी वेंदा, तूं बि निकिरी वेंदे, हे बि हलियो वेंदो। मिजाज़ी मोहे कॾहिं वेंदे निकिरी, अखिणियूं तोहे मछण वेहे विसही। ये विसहो वारी ॻाल्हि। तुंहिंजूं अखियूं इन्हनि ते एतबार कनि थियूं जी, जेके पंहिंजा बि सचा न आहिनि। त असली ॻाल्हि इहा आहे त असांजी सोच जो, साईं तव्हां कुझु फरमायो हिन मौज़ू ते, त अंदर जे जेका सोच आहे, जेका अंदर जो आईनो आहे, उहो साफ़ कीअं रखिजे ऐं उहा किरी कहिड़ी कजे जंहिंसां पिरी खे राज़ी कजे। अंदर जे आईने जो जेको सूफ़िन ॾस ॾिनो आहे साफ़ रखण जो, सभ खां पहिरियों जेको आहे उहो आहे ख़ुदा जो ज़िक्र, उन महबूब जो ज़िक्र, जंहिंसां उनखे जेको आहे सो आबाद रखिजे थो। ज़बरदस्त। ही सफ़ाईअ जो साबुण आहे। गुरु नानक जो मुंह त पलीती कपड़ होए, दे साबुण लइए ओए धोए, भरिए मत पापा के संग, ओ धो पे नावे के रंग। इन्ही ज़िक्र सां उहा साफ़ ज़िक्र। वाह। उन जो ज़िक्र, उन महबूब हक़ीक़े जो ज़िक्र, सही सोच, सही ख़याल, सही अमल। वाह। बेशक सही अमल। जीअं गौतम बुद्ध ॾिना 8 असूल ॾिनई, ॾिसो बि सही, ॻाल्हायो बि सही, सोचो बि सही, ॻाल्हि सॼी रहो बि सही। गौतम बुद्ध जो 8 पाथ, 8 पाथ जेका आहे, वाह, जेके 4 नोबल ट्रुथ्स आहिनि उन जी जी जी, असां सूफ़ियुनि जे लाइ तमामु निराला। मूं अलरेज़ी अर्ज़ु कयो त हीउ वॾो सूफ़ी हो पंहिंजे अमलनि में। हा।
हाँ इहो मस्बत सोच सही सोच किथां पैदा थींदी जॾहिं असां उन्हनि सचनि सालिकनि सचनि सूफ़िन जे सोबत में विहंदासीं। वाह, मां पंहिंजे क्लास में तमामु उबतियूं ॻाल्हियूं कंदो आहियां। ऑफिस में ऑफिसर थी वियो बि उबती ॻाल्हियूं कंदो आहियां। उहे 2 ॻाल्हियूं उबतियूं तव्हांखे ॿुधायां थो भला। स्टूडेंट्स खे चवंदो आहियां भली उहे MBA जा हुजनि, CSS जा हुजनि या स्कूल जा हुजनि, त बाबा कॾहिं बि सुठाई न कयो, नेकी न कयो। तव्हांखे बि खाराईंदी हूंदी त डंडो खणी वाहियो न, TV भञी छॾींदव। पर वरी थो चवां, नेकी न कयो, सुठाई न कयो। शागिर्द चवंदा यार कहिड़ी उबती पटी थो पढ़ाए, नेकी न कयो। जी साईं। बाबा नेक थी पओ, सुठा थी पओ। सुठाई तव्हां मां ईअं निकिरंदी जीअं सिज मां रोशनी निकिरंदी। हाणे सुठा कम कयो माना असां 80% बुरा कम था कयूं न जी, तॾहिं चऊं था त बाबा सुठाई कयो, चङाई कयो, चङा थी पओ। हाणे इन ते ॿियो सुवालु आहे जेको स्टूडेंट्स न कंदा आहिनि, तव्हां बि नथा कयो, कयो। हाणे मां चयो त तव्हां सुठा थी पओ, त वॾे में वॾो सुवालु इहो आहे त सुठो थिजे कीअं? साईं चङा थियूं, नेक थियूं, इहा त ॻाल्हि सम्झ में अची वई, असां मां नेकी निकिरंदी। पर नेक थिजे कीअं? सोहबत सां। सिर्फ़ यक ज़माना सोहबते बा औलिया बहितर अज़ 100 साल ता हिते बेरिया। त सुठा तॾहिं थींदासीं जॾहिं सुठनि जो संग कंदासीं। हिकिड़ो उर्दू शेर ॿुधो, चाहिए अच्छों को जितना चाहिए, चाहिए अच्छों को जितना चाहिए, वो अगर चाहें तो फिर क्या चाहिए। त इन सुठनि जे संग सां अॼोको ही प्रोग्राम पूरो था कयूं ऐं ईंदड़ दफ़े वरी गॾु आहियूं। साईं तव्हांजा कुर्ब हक़ मौजूद सदा मौजूद।